लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां अॼु मौजूद आहियूं त नाना गुलाम अली शाह गिरनार ते। अॼु ॿियो मलाखड़ो ॾेखारींदासीं ऐं मूंसां गॾु आहे हिन मेले जो सेठ हुसैन मेमण ऐं भाउ हुसैन जत। हिन मलाखड़े जी अॻवाणी भाउ हुसैन वटि हूंदी आहे। अॼु तव्हांखे असीं ॿियो मलाखड़ो ॾेखारींदासीं ऐं हिन मलाखड़े जी रिकॉर्डिंग तव्हांखे ॾेखारींदो भाउ राजा मला। ऐं हाणे असीं मलाखड़े तरफ़ ऐं भाउ राजा मला जूं महिरबानी जेको अॼु रिकॉर्ड करे पियो ऐं कंहिं कम सां वञा पियो ऐं तव्हांखे ॿियो मलाखड़ो ॾेखारींदासीं। हलूं था मलाखड़े तरफ़। हाँ बाबा मल्ला आया न फिदा मल्ला आयो मुबारक मल्ला आयो मुस्तफ़ा नारो आयो अवां पाण में विड़ो छापस हुजे अवां मल्ल से मल्ल के लोग जो वो मल्ल से फिदा पठान वो पठान ये गाना जरूरी ट्रैक्टर शीदी आई पहलवान फिदा मला मुकाबलो करना। ट्रैक्टर शीदी फिदा मला एक दफो वरी बसा आयल मेहमानन के दिल जी गहराई से वर्षा के दिल जी गहराई से भली गाने खुशामद। वाह वाह नजीबुल्ला जोक्यो वाह नजीबुल्ला जोक्यो बाकायदा चुप बोड़े तो पहलवानी मुझे साईं जानू शाह बादशाह जो सिद्धी 11 तारीख इन जुमे के पेरू मलाखड़े पर भी धमाल जो घोड़ा भगा भैना मलाखड़े में साईं सिकंदर शाह गादी नशीन मदर अब्दुल मजीद आयो। वाह साईं जुल्फकार शाह वाह सैयदा इनाम दे साईं जुल्फकार शाह साईं वाहिद बख्शीरो पहलवान अल्लाह तो बताओ रफीक शीदी पहलवान रफीक शीदी दो रफीक शीदी आई मला पहलवान रफीक शीदी आई मला पहलवान आई असा नेता जनाब गुलशन अदीद खान असा जा इंतहाई काबिल एहतराम अदा हक नवाज भागत साहब के दिल दी गहराई से खुशामदीद नहीं भली कार चौथा आई आई वाह वाह वारे मलावा वारे मलावा वारे मलावा आई अस दिल जी गहराई से खुशामदीद चौथा भली करे आया आई जी करे वारे मलावा मला के नाम जो दिल और दिल जी गहराई हाणे असां टे नाम सर भला जेका असीं मल को था विड़ूं भला असीं केॾा वञूं मूंखे ॿुधाए है न। असीं जेका मल नथा विड़ूं अनाम सर जेका मन सॼी ज़िंदगी मेलो संभालियूं था असीं पोइ असांखे न घुरायो आहे न। बाबा साईं के मल था वड़ायूं अवी ॻाल्हायो बस साईं जो जेको माण्हू मल विड़ी सघे थो विड़े न जेको नथो विड़े तो घरां ई न निकिरे न। असल में गाल छाए जो मुखे अनाउंसर जे लाए वडेरन चयो न तां पाण मल पहलवान आया मुखे चे तां अनाउंसमेंट अच्छी करे बाकी आवा के लाइट ते चवो त आवा को जोरी अनाउंसमेंट कोन अच्छी वरती है हुनन जे असा के मेले के चमकानो मो अनाउंसमेंट करे अब तू पहलवान नहीं तुझी मलू ना माण्हू ॾिसण अचनि साईं तुंहिंजा शौक़ीन तुंहिंजा आशिकन तू अचो कुश्ती में वियो आहे आशिकन के तंग न कर मुकाबला पर होशियार कबूतर खास करे सदा मला भली जोड़ी आज मुझे मना क्यों करते अब साईं आया था राजा कहता करो साईं के सत्रो करा राज तगड़ आई साईं आया था बुखारी ताड़ी लगे न जड़ जी ताड़ी लगे हाने है ना वक्त साईं बच्चन जवाब दे चेयरमैन कादर दे लाखो जो हमेशा मुझे हेलो साईं आया क्या राय टगड़ ताड़ी लगे अब राय टगड़ आई उनदा मुस्तफा नारो साईं आया शाह हल्या हल्या तू लाउट दे तो वए न हक्के तो खाए हल्या ताड़ी लगे ताड़ी होशियार होशियार खान बहादुर शोरो नौजवान पहलवान यंग पहलवान खान बहादुर शोरो जिले ठटे जो पॉपुलर पहलवान खान बहादुर शोरो ऐं फिदा मला होशियार जिलो हैदराबाद जिले ठटे मुकाबलो होशियार सख्त मुकाबला खान बहादुर शोरो ये मलसो चेयरमैन कादर के नाम में लादा के 200 का
और तमाम थोड़ा ही तो चेयरमैन जो ये मलक सो मेरे दोस्त में नाम सन वालो वाह तारी तारी लगे तारी भाई भला पे जो पॉपुलर पहलवान खान बहादुर शोरो ऐं फिदा मला मल्ला की मुकाबलो सख्त शोरो ऐं मला ना बा लाउडारंगे इनाम माल के दींदा साईं भज सब आवांगे इनाम दींदा हेरा मला ऐं शोरो शोरा होशियारती शोरा बाबा आवांगे वडेरा सभिनी सां मुंहिंजी अपील ते लाउडार जो क़दुरु करियो इहो अथई शोरो असांजे ज़िले जी धड़कन असांजे ज़िले जी इज़त ताड़ी लॻे शोरे जी कसम ख़ुदा जो शोरे उहा मल कई जेकी मल केतिरनि महीननि में कोन्हे ॾिठी साईं अनवर शाह बाडाई मलागणे मौजूद हीअ जोड़ी थिए हिकिड़े ॿिए पाणे मल ते मारो वाली बस के पुट पहलवान नदी मल्ला और लड्डू खास के सीधी दोस्तों भाई तो पे मारो को सर मेहरबानी करो मलाकड़ो सॼो ख़राब थी वियो हिन मलाकड़े खे ठाहिण लाइ करे इंतज़ाम में मुंहिंजी अपील ते माण्हू हट मैदान पुराणी जॻह ते छॾी वाह लड्डू मलकर वाह वाह पहलवान नदी मला ऐं पहलवान होशियार थी मला वाह मला होशियार थी ते तुंहिंजो पैदा 1000 रुपया इनाम वाह हण 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 ठोक वर शैतान आहे हण 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 कोन ने ठोके होलो शैतान ठेकेदार ना मारेंगे खर बदे भाग रली पे ताली लगे मलाला ये मरो वाली बेस्ट मलायो पुटा किला इनाम दे मलायो के दिल खोले वाह मला पुटा वाह हथ पर जबान लगारी ॾिसो छा थो थिए हिन खां पहिरियों मतलब थोरो सबर कर वाह वाह होशियार पहलवान अफजल लाखो ऐं पहलवान जबान लगारी पर माण्हू उथंदा वञंदा हाणे असीं छा करियूं आखिर हीअ त माण्हुनि जो ॾोह कोन्हे मैदान नंढो आहे कुर्सियूं घटि आहिनि हिन जे करे कुर्सियूं वधीक हुजनि त भला को ठही वञे जल्दी मल थी होशियार अफजल लाखो ऐं पहलवान हेॾा वाह वाह अफजल लाखो इनाम दे लाखो जाम ना अफजल लाखो जी चक्सा भरे वठनि हे माण्हू सभु मञी नहीं कोन्हा सवेल करे वॾी वग़ैरह आवाम छा यार एक कुर्सी का पैसा भरे वठनि अभी अॻियां जी जे भीड़ केॾा वेंदा अची साईं मस्त सिकंदर शाह बादशाह लगे तारी अची सोनो साईं सिकंदर शाह बादशाह जंहिंमें मेलो साईं जानू शाह जो जुमे ते जंहिंमें घोड़ा उठ ठगा वॾे पैमाने ते मेलो हूंदो जंहिंमें पूरे पाकिस्तान जा मल पहलवान ॾिसो वठंदा अची मुंहिंजो मुर्शिद साईं सिकंदर शाह बादशाह मल थे हीअं मल कराए साईं मल थे मुबारक ऐं पहलवान आसिफ मल थे भई भली जोड़ी सत मुबारक पठान के बाई जो रस्सी जो हूंदो आहे कुर्सियूं बि घटि आहिनि ऐं हेॾा कबूतर माण्हू हाणे जेका जिते गुलाम शेर खान पठान कराची का दोस्त बलोच पहुंचा उनके जमीन सीधी छोरा अॼु माण्हू जाम आहिनि हिन जे करे इनाम माण्हू 16 माण्हू ते चढ़ी आहिनि तॾहिं इनाम कोन थो मिले हथ भैया शीधी रिपीटर शीधी इम्तियाज़ मंगड़ार भली जोड़ी हिन जे पोयां थर जो हरण तयारी करे इहे 2 जोड़ी थी बा गुलाम हैदर जावरी साहब के साथ सलाम था पेश करियूं ऐं माए गुट के चूरन वारा बा ॿार कढो छा कुर्बान ऐं माए गुट के वारा मूंखे ॿार कढी ॾे थेली नारा परेशान करे हथ पाजी अमल करो पहलवान इनाम दो मल पहलवान के सपन के पहलवान नदी मला के इनाम दो पहलवान लाखे के वाह तारी तारी वाह शीधी सोनू साईं मरम सदायत अकबर शाह भाडाई जो भाई साईं अनवर शाह भाडाई मलाक में मौजूद है साईं जिनके सी दिल जी हैरान सा भली कर दो सख्त मुकाबला
हाँ रिपीटर सीधी ये मालूम रही भी सीधी पुटा 1000 रुपया नाम ॾिनो रज़ाक मला के लाउड ते संदस कुर्ब अनवर शाह बादाई जा ऐं ॿियनि खां वठण अचे पियो रूह अफ़ज़ल आज़ाई अचे मैदान ते होशियार अख्तर जमाली बस जमाली बस बलोच बस इनाम जो अख्तर जमाली बलोच के जे तमाम बली मल ॾेखारी ऐं बाला गुलाम सिंह पठान राब शीदी बाकायदे गुलाम सिंह पठान पूरी दुनिया इनके टीवी ते नेट ते यूट्यूब ते बाकायदे मशहूर पहलवान गुलाम सिंह पठान बाकायदे पहलवान इंटरनेशनल पहलवान असेंबली वारो पहलवान यो वो पहलवान भागन वारो जेके असेंबली में घुरायो हुयो होशियार जबरदस्त मुकाबलो मज़े वारो मुकाबलो टनाटन मुकाबलो लॻो पियो दिलचस्प मुकाबलो लॻो पियो सीधी पठान भलो मुकाबलो बटाटो न चुपियो होशियार बस जबरदस्त टनाटन चारई बख्शीदी किरोड़े इज्जतूं कंदा असां पूरी सिंध में मेला विढ़ंदा आहियूं मुगेरी तमाम भली तबियत बाक़ी ते निछावर थी ईंदा आहिनि असांखे पाईंदा आहिनि आवाज़ शीदी कुर्बान मुगेरी पता मरूम असांजो पहलवान अली मर्दा शहर जो दोस्त सख्त मुकाबलो लाउड आहे मशीन के न घेरायो पोइ भलाकड़ो किथां हलंदो अदा लाउड जे अॻियां न पियो थोरो पोयां हटो होशियार कमांडो ऐं रजब रामू थर जो हरण अदा असां माण्हुनि सां विढ़ंदासीं त कोन डिसिप्लिन धरी ने इहो कयो छा केॾां वञो हा न होशियार रजब रामू ऐं कमांडो पहलवान तमाम शरीफ पहलवान तमाम मज़े वारो पहलवान माण्हुनि खे खपे त चुरफुर न कनि वेही रहनि बसि होशियार ज़मीर शीदी आवाज़ ईअं न कयो पोइ त होशियार हिकिड़ो माण्हू वाह थर जा हरण वाह रजब राबू तुंहिंजो मलू इनाम जो रजब राबू खे गुलाम सिंह पठान रूह अफ़ज़ल लाशारी सानू शीदी मल्लगी मुकाबलो से होशियार लाशारी रुगो लाशारी होशियार लाशारी मल्लू लाके 100 रुपया इनाम ॾिनो लाउड ते अदा वाहिद पारे 1000 रुपया इनाम ॾिनो दोस्त अली मला के बिल्कुल वाहिद पारे महिरबानियों जे दोस्त अली मला के 1000 रुपया ॾिनो ऐं इनाम असां इनाम सम्झो हक़ पहिरीं जो मंझंदि पहलवान शेर मीर वारे जे कांदा न था विढ़े सीधी अॼु तूं कांदा न था विढ़े बाबा ॻाल्हि इहा माण्हू ॻाल्हियूं था कनि त ट्रैक्टर तूं ॿारनि खे थो धक ॾिए हेॾां होॾां सीधी तूं बेवाजिबी थो करी अॼु कसम आहे ख़ुदा मुंहिंजी पाण दिलि चई त नपड़ में न मला था विढ़ा पर यार अहिड़ी भला था विढ़ो यार मूं ते बिल न आहे ॻाल्हि आहे वॾेरनि खे अपील आहे अॼु ट्रैक्टर बिल जे हक़दार आहे तव्हांखे कसम आहे नाना अॼु मूं ते बिल रखो रजब रामी के इनाम ॾिनो 500 रुपया ना मल जी इनाम बंद जेको मल कोन उड़ंदो केर बि अबा ही सीधी टिकटॉकर जेको चवंदो जबार आई भालीना लगे 500 रुपया बिल गुला बलोच होशियार जी सीधी ट्रैक्टर ना भी कमाल करेगा क्या आज ट्रैक्टर पुराने का मुझे वड़ी ताड़ी लगे ट्रैक्टर नहीं आज ट्रैक्टर नहीं ताड़ी बजायो आज ट्रैक्टर मांगे ने सूरज चढ़ला तो घेर गए ट्रैक्टर जो पंचर थी आज नाले दीदा हुए आवांगे पैसा कब्र में कमी दा आवांगे याद ना होंदा पर खुदा जे नाले वाला तो के कब्र में कमी होशियार थी साईं अयाशा मैदान दे जे अयाशा वाहिद मला जो 500 रुपया बिल ट्रैक्टर मुबारक मला दे ताड़ी लगे अरे ट्रैक्टर कसम खुदा जो अॼु जेको ट्रैक्टर के नाम कोनी तो खुदा कंदो पिछली पैसा कढी जरा अॼु ट्रैक्टर
जोर ट्रैक्टर घेर था अने लाशारियो कदर करो अब हाणे इतरा मल बीठा अब दोस्तली अब शमोन मलन के यार अब बिजली अब रला के तू जमानदार तू की सब हाणे यार नता भी बाहर कटे जेकी मन उड़े हुआ करो सपना सब उठे पुट पहलो नहीं बच के पुट भली जोड़ी होशियार थी काका तो उन्हनि मलन के थोरो हबे तबे कर जगो थी भी रज़ा कड़ा तो वीह नहीं कोता हाणे न लठी यार अचट बीठन छला बीठा मलागणी के भाग के सुबाणे या बिया मलैंदा पहलवानो बाबा तोंदे मुझे बिलना ते पोती अॻियां न तो कसमान मशीने पया तो ये गलत तरीक़ो हिते जेके शहर जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे ॾिसां पियो कंहिंजी ॻाल्हि कोन पिया ॿुधनि ईअं न करे महिरबानी करे ये मतलब थे अच्छे सोना से आयाशा अच्छे आयाशा ऐं पहलवान राय हुसैन तगड़ मैदान ते अच्छे भिटशिया पहला रख वाह फिदा वाह ये मतलब कीअं थी ये मतलब फैसलो कोन मतलब पटवा ॿिया मतलब वियो रज़ा के मतलब यार ओ मतलब उठी छॾंदा पियो अॻे मतलब हूंदा हाणे पे कसम खुदा हया न अथव बस साईं ज़ुल्फ़िकार शाह खटियाण वाह सख्त मुक़ाबला राशिद खटियाण गुलाब बलोच भली जोड़ी मेले में मौजूद आहिनि साईं मेले जा मालिक साईं हाजी गुलाम मुस्तफ़ा शाह बुखारी बादशाह जो मेमण ॻोठ आम रहंदा साईं जिन मेमण ॻोठ साईं मुते महिरबान हूंदा साईं हाजी गुलाम मुस्तफ़ा शाह बादशाह शकी कराची आए राशिद बलोच लाला बलोच नबी बिश्क बलोच लागर बलोच जेके बलोच दोस्त जेके भी दोस्त आया सभिनी खे भली कर वाह हेॾा मुंहिंजो भाउ दरसार खां मौजूदु आहे वाह दोस्तनि जी मल्हा मल थे नाज़िमत मल थे साईं मतार शाह गादी निशिन जगह गुलाम सिंह पठानी घोड़े नाम दे साईं नाना शाह शक्की और कसम खुदायो 1000 रुपया नाम दींदो या ॿियो भैरो बदमाशी पता केर बि न कुछ वे साईं साईं सैयदा भैरो सैयदा साईं ट्रैक्टर सीधी मेले में मलाखड़ो में जल्दी कर खुदा मदद करे बड़ो सैयद इनाम नो 1000 कराए अरे आओ अंदर ही वो भारतीय साईं रानीपुर जो मला साहब जो जल्दी गैरेज से भली कार तो चा मुझे माइट पोता रानी अरे वे तू हेगा इनाम पे उठे भाई पंजल कल मती तो 1000 रुपए वो पढ़ो मिलल वडेरे मलूका जा 500 कानमान शोर अल्लाह 500 साईं बचल शाह जो 1000 केरवन कादर बज के 1000 दिया 4000 बस बाणे तोरो कोया अते कटरा दे सुबाने फैसल सवेरे ना 1000 बिल आना 1000 बिल इंशाअल्लाह ताला थींदो न जोड़ी दे पंतजी पंजदीन ये तेरा गगन अरे आशा बुखारी जी बुखारी सदको वना तनी जात ता स्पीड में दाते बिना बारी अब स्पीड अरे जाने और सैयद मेरा हया सैयद बिना साबित यही पंजो यार हाने मुझो बा सुल्तान जो थियो दर्शन अब हाने आओ मैदान दे जा बा तारक बलोच 500 रुपया अमीर बलोची मेहरबानी जो गोरे में आओ मैदान दे जा भले को नहीं दी हेलो वाह सच्चा कबूतर खास करे वाह अल्लाह कबूतर वाह ये मानसो भले ना पहुंचे जो तो छाए वो छाए
इनाम जो पहले नदी मलाग इनाम जो सैलाया शायद मैंने उनके मुझे अपने मालूम बताओ यूसुफ हमारे साथ जैसे धक्का देंगे धक्का में लौड़ी दे हवाई गोंदा बने बस बाबा बस 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 थैंक यू Hoy me lo que mari. गंदा करे बाबा नाथ बच्चे
मुस्तफा शाहबाज मौजूद है जो मनाने के दोस्त है बेजू दोस्त के फौरन हाजी गुलाम मुस्तफा शाहबाज गुलाम